सां गॾु मुस्लिम लीग नून जे अॻुवाण मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ ऐं बानी पाकिस्तान क़ाइद अज़म मोहम्मद अली जिन्ना जी सालगिरह जो केक काटण जी रस्म केसर टालपुर हाउस झोल मीर अफसरुद्दीन टालपुर मीर जवाद अफसर टालपुर ऐं ॿियनि मोअज़्ज़िज़ीन जी अॻुवाणी में वॾे जोश ऐं जज़्बे सां केक काटे मल्हायो वियो, जंहिंमें पार्टी जी क़यादत ऐं झोल जे बाशऊर अवाम वॾे अंग में शिरकत कई। मीर अफसरुद्दीन टालपुर मीर जवाद अफसर टालपुर अवाम सां ॻाल्हाईंदे चयो त इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त मुस्लिम लीग नून जे अॻुवाण मियां नवाज़ शरीफ़ ऐं बानी पाकिस्तान क़ाइद अज़म मोहम्मद अली जिन्ना जे जनम ॾींहुं साॻियो आहे। क़ाइद अज़म मोहम्मद अली जिन्ना असांखे अलॻि मुल्क ठाहे ॾिनो ऐं मियां साहिब पंहिंजे दौर में असांखे एटमी ताक़त ॾिनी, उन सां गॾु काफ़ी मुल्की तरक़ी ॾियारी, पर हिते सचे इंसान जो को बि क़दुरु न कयो वियो। उन बाद आयल क़यादत जे महिमाननि ऐं झोल जे अवाम सां गॾिजी केक काटे मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जी वॾी हयाती लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।